रहीम मुनीर तव्हांखे ख़बर आहे बाबा अॼु असां सभु ॻोठाणा हिकु थी हिते बीठा आहियूं। इन जो मक़सदु इहो आहे त मां जाबिर ख़ान जे साम्हूं फारम भराए रहियो आहियां। अवां सभई ॻोठाणा गॾिजी मुंहिंजी मदद कयो त जीअं मां जाबिर ख़ान सां इलेक्शन विड़ी हुन सां मुक़ाबिलो करे हुनखे शिकस्त ॾियां। अहमद खान असांजो तोसां पूरो साथ आहे, उस टेंशन ई न वठ, असीं तोसां गॾु आहियूं। तव्हांजे रईस जी फुल सपोर्ट कई त इंशाल्लाह रईस कामयाब थींदो ऐं तव्हांजा सभई मसला इंशाल्लाह हल थी वेंदा। रईस अहमद खान जीअं त हिन मिस्किन ग़रीबनि माण्हुनि जी तोखे भारत आहे, छो जे असां ॾाढा धोखा खाधा आहिनि। जेके बि असां वटि ईंदा आहिनि वॾेरा जद ॻाल्हियूं करे ऐं असांखां वोट वठी हलिया वेंदा आहिनि, पोइ असांखे बंगलनि तां धिकाड़ी कढंदा आहिनि। सो हिन जे लाइ तोखे असां हथ ॿधी अर्ज़ा कयूं त हिननि मासूमनि जूं दिलियूं न टोड़ींदे। सो हिन जे लाइ असांजो तोसां भरपूर साथ आहे। जाबिर ख़ान हमेशह असांखां वोट वठी असांखे बिजली रोड ॾटा ॾेई कम टपाए हली वियो आहे। हिन वक़्तु तव्हां सुठो चेहरो असांजे साम्हूं आयो आहे ऐं असांजो वोट हाणे फ़क़ति तव्हांजे लाइ आहे। रईस असीं तोसां गॾु आहियूं, असांजो पूरो तोसां साथ आहे। अहमद खान जाबिर ख़ान हमेशह असांखां वोट वठी असांजे शहर जा कम न आहिनि कया। असांखे उमेदु आहे त तूं इन तख़्त ते खटे शहरनि जा मसइला हल कंदे। मूंखे उमेदु आहे त अहमद खान जाबिर ख़ान खां खटे ऐं हिन ॻोठाणनि ग़रीबनि मज़दूरनि मज़लूमनि खे सभिनी खे जाबिर ख़ान जे क़ैद मां आज़ादु कराईंदो। इंशाल्लाह जाबिर ख़ान खां ही इलेक्शन खटे अल्लाह जी महिरबानी सां हर ग़रीब हर मिस्कीन जो हर मसलो हल कंदासीं। ईअं न थिए जो तव्हां जाबिर ख़ान जी निकिरो, इलेक्शन खटे हेॾां जो रुखे न कयो। उस्ताद कलामी न कया न कबी, हर सिज जी सलामी न कया न कबी। पोइ सिंध त पंहिंजी अमड़ आहे, हुन सां कहिड़ा लेखा। ॿिए कंहिंजी गुलामी न कया न कबी। अहमद खान असांखे ॻोठ में स्कूल खपे जीअं त असांजे ॻोठ जा नंढड़ा ॿार तालीम हासिल कनि। पुट इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, मां हिन अव्हां जे ॻोठ में स्कूल क़ाइमु ज़रूरु कराईंदुसि। बाबा असां तोसां गॾु आहियूं। रईस अहमद खान रईस अहमद खान रईस अहमद खान रईस अहमद खान। न न न कमदार लीमा न, अहमद खान जी औकात जो मुझे साम्हूं इलेक्शन में भी है ऐं ॻोठ वारनि खे बरगलाए थो। हाणे मूंखे हुन जे लाइ धमाधम मस्त कलंदर करणो ई पवंदो। सरकार अहमद खान पाण खे छा थो सम्झे, को न को हिन जो बंदोबस्तु करणो ई पवंदो। कमदार लीमा इहो मूंखे कुझु बि नथो करे सघे, कुझु बि नथो करे सघे। सरकार कुत्ते खे हॾी ॾिबी आहे न उहो माठ करे वेंदो आहे। कमदार छा मक़सदु आहे तुंहिंजो? सरकार इलेक्शन में कुछ नहीं बाकी बचा आहिनि। सरकार बुख जो चक हणणु चाहे थो। छो जो मां 17 जी सरदार आहियां, सियासत करणु सवलो कमु न आहे। छो जो ही सॼो राज ही सॼी जागीर मुंहिंजी आहे। अहमद खान मुंहिंजे साम्हूं टिकी न सघंदो। सरकार असां ॻोठ वारनि खे ॾिनो छा आहे, कुझु सोचो सरकार, तव्हांजो पट कोन धूड़ थी वञे। बस बस कमदार बस वञ, अहमद खान खे वठी आ, वञ हिन खे वठी आ, चएसि तोखे जाबिर ख़ान घुरायो आहे। वञ। जी सर, हींअर वञा थो, हुकुम था वञ। हाँ हाणे तुंहिंजो धमाधम मस्त कलंदर करणो ई पवंदो। अहमद पुट पाण ग़रीब आहियूं, जाबिर वारा ॾाढा ज़ालिम आहिनि। तव्हांजी रूह दुआ खपे, तूं वेठी दुआऊं ॾींदी रह, ॾिस त तुंहिंजो पुटु ही छा थो करे। हू सियासी माण्हू आहिनि, पाण मज़लूम ग़रीब मिस्कीन माण्हू आहियूं। भली हू केॾा बि सियासी माण्हू हुजनि, पर हिन ज़ुल्म जी कारी रात खे
ख़त्म तो थियणो ई आहे न अमर। मां हक़ ऐं सच जो आवाज़ ज़रूरु उथारींदुसि। उहे भली छो न मुंहिंजी ही जान हली वञे, पर मां हिन ग़रीब मिसकीन मारूड़नि जो साथ ज़रूरु ॾींदुसि। पुट तुंहिंजियूं ॻाल्हियूं बराबरि सही आहिनि, पर तूं छो नथो ॿुधी? तूं ॾाढा ज़ालिम आहिनि माण्हू। तूं मुंहिंजो न सोच, तूं हिन बचे जी सोच त तोखां सवाइ असांजो आहे केरु? तोखां सवाइ त असांजो केरु बि कोन्हे। अमर तूं परेशान न थी। रब जी ज़ात वरी महिरबान आहे। हू परवरदिगार तव्हांजी मदद ज़रूरु कंदो। हुकुम कयो जाबिर खान, मूंखे कीअं घुरायो अथव? अहमद खान, तोखे ते घुराइण जो मतिलबु इहो आहे त तूं इलेक्शन मां हथ खणी वञ। जेकर तोखे पेट में सूर आहे तूं आ ॻाल्हि कर, मां तोखे ख़ुशि करे छॾींदुसि। तुंहिंजूं 7 पीढ़ियूं खाए खुटाए न सघंदियूं। ॻाल्हि कर, छा खपई? जाबिर खान, तूं मुंहिंजे ईमान खे चंद नोटनि में विकिरो करण थो चाहीं? जाबिर खान, मां मरी सघां थो, पर पंहिंजे ईमान जो सौदो कॾहिं बि न कंदुसि। सोचे वठ अहमद खान, तोखे ख़बर न आहे त जाबिर खान इनकार ॿुधण जो आदी न आहे। मां तोखे प्यार सां थो सम्झायां, न त तोखे त ख़बर आहे मूंखे ॿिया हीला बि हलाइण ईंदा आहिनि। धमकी न जाबिर खान, धमकी न। मां तुंहिंजे हिन धमकियुनि खां डिॼण वारो न आहियां, पर मां अव्हां जो ही लिकियल चेहरो दुनिया जे साम्हूं वाइखो करणु चाहियां थो। अहमद खान, तुंहिंजी इहा भुल आहे जो तूं मूंखे शिकस्त ॾींदे इहो तुंहिंजो ख्वाब ई रहिजी वेंदो। ठीकु आहे जाबिर खान, ठीकु आहे, पोइ ॾिसंदासीं, पर मां हिन सिंध धरतीअ ते रहंदड़ मिसकीन मारूड़नि जी मदद ज़रूरु कंदो रहंदुसि। ॻाल्हि सम्झ में आहे जाबिर खान? अल्लाह वाई। अहमद खान, हाणे तोखां तमाम मस्त कलंदर थींदो ई थींदो। करीम, मुनीर, मीर खान, सुभाणे खां वठी पंहिंजा ॿारड़ा इन स्कूल में छॾियो। ॾिसो ॻोठाणा, मूं जेको अव्हां सां वाइदो कयो उहो पंहिंजो पूरो कयो। रब में इहा ई उमेद आहे त कामयाबी असांजा कदम चुमींदी। अहमद खान, असांखे हिकिड़ी ॻाल्हि जो ॾुख आहे, जाबिर खान को ग़लति कदम न खणे। हा अहमद खान, करीम सही थो चए। जाबिर खान ते को भरोसो कोन्हे, हू कुझु बि करे सघे थो। बाबा मीर खान, जेकॾहिं जाबिर खान कुझु कयो न त सभ खां पहिरीं मां अॻु में हूंदुसि। हीअ असांजी सिंधी क़ौम कंहिंजी ग़ुलाम न आहे। हाणे ॾिसो ऐं उथो, पंहिंजा हक़ वठो। ऐं ॿी ॻाल्हि, जेको बि हक़ न ॾींदो असां उन खां हक़ पंहिंजो छिके वठंदासीं। जाबिर खान, तुंहिंजी हिम्मत थकी थी मुंहिंजे घर में दाख़िल थियण जी। हलड़े, हिम्मत आहे तॾहिं त तुंहिंजे घर में दाख़िल थियो आहियां। जाबिर खान, तूं भली मूंखे मारी छॾ, पर मां हक़ ऐं सच जे लाइ ज़रूरु आवाज़ उथारींदो रहंदुसि। तूं केतिरा अहमद खान मारींदे, हर ॻोठ मां, हर गली मां अहमद खान जो आवाज़ निकिरंदो ई। यारो नजर
सां ॻाल्हाए तुंहिंजी मां कंहिंजे सहारे ते छॾे पियो वञे ओ जाबर ख़ान तो मूंसां केॾो ज़ुल्म कई मूंसां केॾो ज़ुल्म कई अहमद पुट मूंखे कंहिंजे सहारे छॾे बाबा बाबा तो बाबा हिकु दफ़ो पंहिंजे मालिक सां ॻाल्हायो ऐं तव्हांजो पलान ज़रूरु कंदमि बाबा 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 जाबर ख़ान तो मुंहिंजी दुनिया उजाड़े छॾी आहे मां तोखे हिन धरती तां मिटाए छॾींदुसि छो त मालिक जो मालिक अला मालिक अली वारिस अदी ॾाढी परेशान थी लॻी ख़ैर आहे तो सादी ख़ैर त कोन्हे न मुंहिंजे पुट खे जाबर ख़ान मारे ऐं मां तो वटि आई आहियां पंहिंजे पोटे खे वठी पनाह में अदी इहो सभु कुझु कीअं थी वियो अदी जाबर ख़ान त ज़ुल्म जी हद करे छॾी आहे हाणे हिन ज़ालिम खे ज़िंदा ॾाहे छॾिणो न न मुंहिंजो पोटो पंहिंजो बदिलो पाण वठंदो पीउ जो मामा आउं पंहिंजे पीउ जो बदिलो पाण वठंदमि छो त मालिक जो मालिक अला मालिक अली वारिस अदी हिन मालिक पुट खे मां एतिरो तयारु कंदुसि जो पंहिंजो बदिलो पाण वठंदो मुबारकूं अदा सही मुबारकूं लख लख तव्हांखे मुबारकूं जो पंहिंजे दुश्मन खे दीवार खां परे करे छॾियो खैर मुबारक जाबिर खान पहाड़ आ पहाड़ सचो आई कमदार सचो आई अदा सां गॾु तूं बि बराबरि जो शरीक आई कमदार पंहिंजो वफ़ादार माण्हू आहे बाबा ही पंहिंजी जागीर आहे घुमो फिरो ऐश कयो तव्हांखे कोई बि रोकण वारो न आहे अदा साईं सुभाणे असां ज़मीन घुमण वेंदासीं ऐं कमदार खे जो असां कठे हले सरकार सरदारा वञी पंहिंजे भाइरनि वटि पनाह वरिती आहे हाणे थोरो ख़्याल सां रहणु लाज़मी आहे बस मुराद बस तूं असांखे डिॼाए थो अहमद ख़ान हिन दुनिया में न आहे मुराद मुंहिंजा भाइर शींहं आहिनि शींहं अदा साईं शींहनि सां फिटाइण वारा कॾहिं बि ख़ुशि न रहंदा सचो ई अदा सचो ई छा जेको असां सां फिटाईंदो उहो हिन धरती ते रहंदो कमदार वञ ॾिसे नथो अॼु मुंहिंजा शींहं भाइर आया आहिनि उन्हनि जे खाइण पीअण जो बंदोबस्तु कर वञ वॾा पाण खे वॾेरे जाबर ख़ान ॾे हलणो आहे हा सरदार हाणे उहो वक़्तु अची वियो आहे पंहिंजी अमानत वठी अचूं जी हा सरदार ही वॾेरा मतिलबी आहिनि ॻाल्हायोसि सरदार पूरे 20 लख रुपए जी ॻाल्हि आहे हा सरदार इहे वॾेरा वाकई मतिलबी आहिनि इहे पंहिंजो मफ़ाद हासिल कंदा आहिनि वक़्तु अचण ते असां मां हथ कढी छॾींदा आहिनि
भले पंहिंजो मफ़ाद हासिल कनि पर असां सां गदारी कॾहिं बि न कंदा। सरदार नूरल सही पियो चए, किथे जाबर खान पाण सां गद्दारी त कोन कंदो। गद्दारी ऐं बैराम खान सां राधो किथे हरी? हलंदासीं कासिम, ज़रूर हलंदासीं, पर अञा थोरो हिन बनरे जाबिर खान खे इंतज़ार करण ॾे। हलंदासीं। हलंदासीं, ज़रूर हलंदासीं। तव्हीं तयारी करे छॾियो, इन जाबिर खान ॾे ज़रूर हलंदासीं, ज़रूर। माल बि वठंदासीं, माल ऐं मुबारकी बि ॾींदासीं। छा त बैराम खान उहो बाह आहे, बाह जिथां बि गुज़रे ॻोठ इहो ॻोठ सारे तबाह करे छॾे। मालिक पुट, हीअ तुंहिंजो वालिद अहमद खान शहीद, जंहिंजी क़बर ते तोखे अॼु वठी आवां दीदार करण लाइ। जीअं न तूं बेगुनाह अवाम जे लाइ शहीद थी वए। ही तुंहिंजो पुटु, ही तुंहिंजो पुटु मालिक तुंहिंजो भलान कंदो। बाबा साईं मूंखे कसम आहे सिंध अमर जी हिन मिटीअ जो मज़लूम माण्हुनि जो मूंखे कसम आहे बाबा, तुंहिंजो भलान मां जाबिर खान खां गाए वॼाए वठंदुसि। इहो तोसां हिन तुंहिंजे पुटु मालिक जो वाइदो आहे, वाइदो। इंस्पेक्टर, तोखे ख़बर आहे न त हिन इलाइक़े में रखाइण वारो तोखे मां आहियां, मां। सरकार, हुकुम खपे तव्हांजो। जे तव्हां चओ त मालिक खे हमेशा हमेशा लाइ मौत जी निंड सुम्हारे छॾियां। लालो शरीफ दंद पर शराफत सां चपियल आहे। शाबाश इंस्पेक्टर, शाबाश। ईअं कर त असांजो बि अंदरि ठरे। सरकार, होॾा इंस्पेक्टरनि जे पोयां हूंदो, जे इंस्पेक्टर खां इहो छोरो बची वियो त मुंहिंजे गोलीअ मां कॾहिं बि कोन बचंदो। छो त बैराम बाह आहे, बाह जिथां गुज़रे ॻोठनि जा ॻोठ सारे तबाह करे छॾे। ओ ईअं बैराम, ईअं तॾहिं त तुंहिंजे मथां असांखे नाज़ आहे। हा इंस्पेक्टर, इहो कानून बि असांजो आहे ऐं ही पहले जा शींहं बि असांजा आहिनि। इंस्पेक्टर साहब, ईअं सम्झ हुकुम बि असांजा हलंदा। इंस्पेक्टर साहब, केर बि असांखे रोकण वारो न आहे। असां मर्ज़ीअ जा मालिक आहियूं, मर्ज़ीअ जा। घणेई ॿुधासीं नी मालिक जा क़सीदा। ऐं मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, चारों तरफ़ सॼे इलाइक़े में नज़र हुजे होशियारीअ सां, छो जो दुश्मन हीणो हीणो त बि पीणो। मालिक हुकुम कर, जीअं चवंदे उएं थींदो। असांजी जान बि तुंहिंजे लाइ हाज़ुर आहे। हुकुम कर त हाणे छा करिणो आहे? सावल यार, या तव्हांजी महिरबानी आहे मुंहिंजे मथां। मां बि ईअं ई चाहियां थो, हिकु दफ़ो जाबिर खान सां मुलाक़ात करणु लाज़मी आहे। मथां ईअं चवे मां छा छा न कयां हा। मालिक मुंहिंजे मथां ओटो हमलो करे मूंखे अधु मुंहुं करे छॾियो। इन्ही जे करे मां मिली करे ॿुधायांसि त मां तुंहिंजे लाइ मलकल मौत बणिजी आयो आहियां। भले दोस्त तव्हांजी मर्ज़ी, पर थोरो एहतियात सां, दुश्मन कुझु बि करे सघे थो।
मजीद तू फिक्र न कर, मां उन्हनि सभिनी गिदड़नि खे मोह ॾियण जी सक रखां थो। पर पंहिंजो एहतियात लाज़मी आहे, छो दुश्मन हेणो पोइ बीणो। बीणो न मजीद, बीणो न, बल्कि असां उन्हनि खां चौड़ा आहियूं। ठीकु आहे मालिक भाउ, भली तव्हां जाबिर ख़ान खे होशियार करे छॾियो। इहो लाज़मी आहे मालिक, जेसी ताईं पंहिंजे लाइ खफन वठी छॾे, खफन। तव्हां इन जानवर खे खफन बि नसीब न थिए, खफन बि। कफन मिलंदो नसीबनि वारनि खे। जाबिर ख़ान इंसान न पर हैवान आहे, हैवान। दोस्तो, ही असांजो काफ़िलो हक़ ऐं सच जे लाइ आहे। हर गरीब मज़लूम जी मदद करणी आहे ऐं कंहिं बि गरीब मज़लूम खे फुलणो न आहे, छो त असांजी जंग ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे। हा हा, जेके बि गरीबनि जो रत था चूसनि, हाणे उन्हनि खे इन धरती ते रहण जो को बि हक़ न आहे। मालिक यार, ये चवंदे उहो ई थींदो, छो त असां पाण बाग़ी आहियूं, बाग़ी। बिल्कुलु, असां बाग़ी आहियूं, बाग़ी। जिंद मर्जी असां थंज मल्हाईंदासीं, थंज। छाकाणि मालिक जो मालिक अल्लाह मालिक, अली वारिस, अली वारिस। सोचा था हिन जो अहिड़ो असर कयो, अहिड़ो असर कयो जे पूरी दुनिया खे ख़बर पए त सावल धोड़ेल जो छा ताकत आहे, छा न। अदी ही पंहिंजो पुटु ॾिस, मालिक केॾो जवान थी वियो आहे, दुश्मननि खां पंहिंजो इंतकाम वठी सघे थो। हा दा, मूंखे इन ॾींहं जो इंतज़ार आहे, पंहिंजे पीउ जो बदिलो वठंदो। अमड़, मूंखे कसम आहे रब पाक जी ज़ात जो, तुंहिंजी लोई ऐं लज जो, तुंहिंजी ॿोली ऐं लोलीअ जो, ऐं सिंध धरती ते रहंदड़ मारूड़नि ऐं झांगीरनि जे लुड़कनि जो कसम, ऐं पंहिंजे पीउ शहीद अहमद खान जे वहंदड़ रत जो कसम, ऐं तव्हांजी इज़त ऐं अज़मत जो कसम, मां जाबिर खान खे अहिड़ो मौत ॾींदुसि जो ही सॼी दुनिया इबरत हासिल कंदी। शाबाश मुंहिंजा पुट, मूंखे इहा ई तो मां उमेद हुई। वाह मालिक पुट वाह, तूं हिन ग़रीब ऐं माउ ऐं भेण लाइ छपर छा आई पुट। मालिक, हिन जंग में मां बि तोसां गॾु आहियां, गॾु। बस हाणे सही आहे, छॾियो इन ॻाल्हियुनि खे, छा रखियो इन ॻाल्हियुनि में। अदी तूं मानी जो बंदोबस्त करे वठ, मां पाणी थी भरी अचां। ठीकु आहे। पुट तूं अकेली न वञा, सॼण खे गॾु वठी वञ। अरे तो के हिम्मत की थी मुझी हवेली में चढ़ दी, यह मुझे हिम्मत है जाबिर खान, यह मुझे हिम्मत है जो मां तुझी हवेली में दाखिल थो आया। याद कर 20 साल पहला तो इन्हीं कुर्सी जे करे, इन्हीं माल मिल्कियत जे करे, इन्हीं शान और शौकत जे करे मुझे बाबा शहीद अहमद खान जो कसरत कयो हो।
सुञाण मूंखे जाबिर खान, मां उन्हीं शहीद अहमद खान जो पुट मालिक आहियां, मालिक। बचपन में ही मूंखे यतीम करण वारो तू ही, तू। मूंखे कसम है जाबिर खान, खुदा पाक जी ज़ात जो, हाँ तू मुझे हथन खां कदे भी कौन बचदे। मां तुझी मिट्टी पलित करे छड़ी दोस्त। मालिक जो मालिक, अल्लाह मालिक, अल्लाह मालिक, अली वारिस। तुझी हिम्मत ऐं तुझी मर्दानगी के दाद ॾियणो पवंदो। पर हिक मुंहिंजी ॻाल्हि यादि रख, तू मुंहिंजी मिट्टी पलीत कंदे हलड़े, तोखे ख़बर ई न आहे रात जो अहिड़ो असर कंदुसि, अहिड़ो असर कंदुसि जो सॼी जागीर ॾिसंदी। बाबा जो प्लान तू मां तोखां हर हाल में वठंदुसि, बचपन का करे जवानी ताईं। मां तोखे मारण जे लाइ पीरनि ते बड़ बसिया आहिनि। हार तू मुंहिंजे हथनि खां कॾहिं बि कोन बचंदे, कॾहिं बि न। असांजे औताक ते बि असांखे मारण जो धमकियूं ॾे। मालिक आयो पंहिंजे मर्ज़ीअ सां ई, पर वेंदे असांजे मर्ज़ीअ सां। सुल्तान बस, मां चाहियां न त तव्हां सभिनि खे हिते जो हिते ख़त्म करे सघां थो, पर न, मां तव्हांखे ईअं कोन मारींदुसि। मां तव्हां सभिनि खे एतिरी आसान मौत कॾहिं बि कोन ॾींदुसि। मां तव्हांखे तुट पाए चिचलाए ढेड़ाए मारींदुसि, ढोड़ाए। तूं हितां जिंदा वेंदे त असांखे मारींदे न। शुकुर कर तूं असांजे तॾे ते बीठो आहीं, न त तुंहिंजो अशर अहिड़ो कयो आहे जो ज़िंदगी भर यादि करियां। न शमीर खान न। अरे मालिक खे ये नहीं मारू, न की न मारी दोस्त। वन मालिक भी तुम जरूर भी तुम, पर पंहिंजे लाइ कफन वठी तैयार थी वे। तमाम चल तू चैन कुल्हनि ते खणजण वारो आहीं, चैन कुल्हनि ते। छो मां तोखे अॻु में मारींदुसि ऐं पोइ तुंहिंजे भाइरनि खे। तूं अदा वॾे खे मारींदे, निकर त अखनि जे अॻां टर। किथे असांजे अंदर जो शैतान न जागी पए। निकर, के तोखे पंहिंजी ज़िंदगी पहिरी आहे न, निकर। सोच मालिक, सोच, पंहिंजे ज़िंदगीअ जे बारे में सोच। इहा तुंहिंजी हसरत तुंहिंजी दिलि में ई दफ़न थी वेंदी। ठीकु आहे शामिर खान, ठीकु आहे, मां वञा थो, पर तमाम जल्द मां तव्हां सभिनि जो मेहमान बणबुसि। मेहमान छो मालिक जो मालिक, अल्लाह मालिक, अल्लाह मालिक, अली वारिस, अली वारिस। अदा साईं हिन कमे खे वञण छो ॾिनो? अदा साईं तव्हां हुकुम कयो, हिनखे रस्ते ते मारे छॾूं हा। अरे चरिया आयो तव्हां, चरिया सियाणा सच चवंदा आहिनि, इनखे गोह खे मौत खणंदो आहे न, शिकर जा घर हाणे इनखे अहिड़ो मां असर कंदुसि
इसलिए जागीर ने सदे वो ॾिसो त कीअं तो थियास धमाधम धमाधम मस्त कलंदर मुंज तू मूंखे इहो ॿुधा तू मूंसां केतिरी मोहबत कंदी आहीं। अरे चरिया इहा बि ॻाल्हि पुछण जी आहे। तू त मुंहिंजे रग रग में समायल आहीं। अल्लाह सच में एतिरी मोहबत मूंसां इहा त मूंखे पहिरां ख़बर ई न हुई। इहा त मुंहिंजी हिन दिलि खे ख़बर आहे त तो लाइ केतिरी मांदी आहे। त तूं चओ न बाबा खे मुंहिंजे रिश्ते लाइ। हाँ चवंदोमांसि पर तूं परेशान न थी पंहिंजी शादी ज़रूरु थींदी। हाणे छॾ हिननि ॻाल्हियुनि खे थोरो मुस्कुराए। मूंखे मेहंदी त ॾेखार सुहिणी कहिड़ा कया थी सिंगार सुहिणी मां इनाम ॾियां वञी उनखे जंहिं तोखे कयो आहे प्यार सुहिणी अॼु त ॾाढी वणे थी तीर दिल ते हणे थी अॼु त ॾाढी वणे थी तीर दिल ते हणे थी। माशा अल्लाह दिल बर तो जा चमकन था सब जेवर तो जा सुहाने देखे जलवा आहे ओ दिल बर सब तो जा आहे। माशा अल्लाह दिल बर तो जा चमकन था सब जेवर तो जा सुहाने देखे जलवा आहे ओ दिल बर सब तो जा मूंखे मेहंदी त ॾेखार सुहिणी कहिड़ा कया थी सिंगार सुहिणी मां इनाम ॾियां वञी उनखे जंहिं तोखे कयो आहे प्यार सुहिणी अॼु त ॾाढी वणे थी तीर दिल ते हणे थी अॼु त ॾाढी वणे थी तीर दिल ते हणे थी। राम तोखे हिते घुराइण जो मतिलबु इहो आहे त मालिक मुंहिंजे ॻिची पंहिंजी वियो आहे उनखे ख़तमु करिणो आहे। ॿुधायो साईं
मालिक ही करे बाबा जी मूरी आहे इन खे मां हिकु चंद सेकंड में घुमाए लाहींदुसि। बहराम खान है इहो मालिक असांजे मथे जो सूर बणिजी वियो आहे। सूर तॾहिं साईं तव्हांखे घुरायो आहे। नादर खान तव्हां मुंहिंजे हूंदे परवाह न कयो। जेसि ताईं मुंहिंजे सिरीअ में साह आहे इहो छोरो मालिक तव्हांजो वार बि विंगो न करे सघंदो। वाह बहरामा वाह, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। वाह बहरामा वाह, असल दिल खुश करे छॾी। बाक़ी बहराम कहिड़े मर्ज़ जी दवा आहे? छो त बहराम बा आहे बा। बहराम पंहिंजीअ ते अचे त गोठ बनी ॿारहा साड़े रख करे छॾे। घुमाए लाहींदोमांसि घुमाए। बहरामा मालिक हिते हिन मुंहिंजे बंगले ते मूंखे धमकी ॾेई वियो आहे। हिनजे लाइ चयो आहे हुनखे ख़तम करे छॾ, ख़तम करे छॾ, तमामु मस्त करे छॾेसि। इन मालिक खे तमामु जल्द तव्हांजे कदमनि में झुकाए छॾींदुसि। अदी इन खां पुछ हिन महिल ताईं किथे हो? मामा साईं तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। अॼु मां पंहिंजे दुश्मन जाबिर खान ॾांहुं वियो हुउसि। तूं अकेलो वेह, को नुक़सान तो कोन थियो? नुक़सान न ॾाढी मन, नुक़सान को बि कोन थियो, बसि मिड़ई ॾंद चक थिया। पुट हू वॾा ज़ालिम आहिनि, तूं अकेलो न वेंदो कर। चाचा मालिक हाणे अकेलो न आहे, हुन सां हाणे मां बि गॾु आहियां ऐं मालिक सां पूरी सिंध जूं दुआऊं गॾु आहिनि। बेशक सजण, मूंसां सभिनि जूं दुआऊं गॾु आहिनि। तूं हिते मामा वारनि जी हिफ़ाज़त कंदो कर, बाक़ी उन्हनि जे लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। वाह मालिक वाह, अॼु तुंहिंजी इहो ॻाल्हियूं ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। अदा सजण, मालिक सही थो चवे। तूं जो मालिक सां गॾु वेंदे त हिते असांजी हिफ़ाज़त केरु कंदो? मालिक पुट तुंहिंजे पुछण खां बग़ैर मूं हिकु फ़ैसिलो कयो आहे। मामा तव्हांजे हिकु हुकुम ते ही तव्हांजो भाणे जो मालिक तव्हांजे मथां जान ई कुर्बान करे छॾींदो। पुट मूंखे तुंहिंजी जान न घुर्जे त अलाए छा मुंहिंजी हयाती आहे। मुंहिंजे मथां ॿिनि न्याणियुनि जो भार बि आहे। मूं इहो फ़ैसिलो कयो आहे, इहो मां तव्हांजे ज़िमे कयां, पोइ भली मूंखे मौत अची वञे। पुट बाबा साईं अल्लाह तव्हांखे ख़ैर करे, हीअ मरण जी ॻाल्हियूं छुपे कयो। हाणे वञी मुंहिंजे दिलि में इहा ई आस रही आहे त मां तव्हांजूं ख़ुशियूं ॾिसां। मामा मां तव्हांजो सभु उमेदूं पूरियूं कंदुमि, बसि पहिरियां बाबा जो पलान। अदा जो मतिलबु इहो न आहे तूं भली पंहिंजो पीउ जो पलांद वठ। मालिक असांजे रगुन में हाणे रत न बल्कि तेज़ाब भरिजी वियो आहे, तेज़ाब। पुट भले शादी न ई थिए पर तव्हां ॿिन्ही जो मंगणो त थी वञे। हा अदा इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर इहे जी ऐं मालिक जी जोड़ी तमामु सुठी थींदी ऐं सॼण जी ऐं कुंज जी जोड़ी बि तमामु सुठी थींदी। हलो मुसेर, जेसि ताईं मां मालिक खे जेल में बंदि न कराईंदुसि तेसि ताईं सुकून सां न वेंदुसि। और इंस्पेक्टर साहब हयाती वॾी थी, तोखे ई पियो यादि कयां। मां मालिक खे लाकब जे अंदरि ॾिसणु चाहियां थो, चाहे केतिरो बि पैसो लॻे, मां ख़र्च करण लाइ तयारु आहियां। सरकार इहा तव्हांजी महिरबानी आहे, जीअं तव्हां हुकुम कंदो ईअं असां करण लाइ तयारु आहियूं। इंस्पेक्टर साहब जीअं जाबिर खान चवे थो ईअं ई कयो। साहब इन खे कॾहिं बि न छॾींदो। साहब जो नालो शरीफ़ आहे पर शराफ़त मां ॼाणे ई कोन को। किथे तो साहब खां बची सघे न को। न अगरि असांखे मारणो हुजे असां हुनखे पूरो करे छॾियो आहे। इंस्पेक्टर साहब मालिक के मारणो नाहे, इनखे गिरफ़्तार करे लाक में बंद कर। सरकार तव्हांजो हुकुम जाइज़ या नाजाइज़ असांजी हिननि अखियुनि ते, जीअं तव्हां चाहींदो ईअं ई थींदो। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। ईअं इंस्पेक्टर ईअं कुझु त असांजो लीमक बि मला। इंस्पेक्टर कुझु त तूं बि महल मला। इन बालक लाइ एतिरो परेशान?
इनखे मां हेर जो हेर वञी लाकअप में बंदि थो कयां बस न। न रहे बांस न वजे बांसुरी, ये ना अदा साईं। इंस्पेक्टर ॿुधे थो न मुंहिंजे ॿाहिरि जूं ॻाल्हियूं छा था चवनि। बतारो साईं, तव्हां हुकुम त करे ॾिसो न, असांखे आज़माए ॾिसो असां छा था कयूं। अदा साईं, तव्हां बराम खान खे चओ हिकु पासे इंस्पेक्टर हुजे ऐं ॿिए पासे बराम, पाण सोड़ो थी पवंदो। नादर खान होॾां बेराम पोयां हूंदुसि ऐं हेॾां असां मालिक खे अहिड़ो सोड़ो कंदासीं छो त मुंहिंजो नालो आहे शरीफ़, इंस्पेक्टर शरीफ़, ऐं शराफ़त मूंखे अचे ई कान। ये सब मामा साईं तव्हां जूं मोहबतूं ऐं महिनतूं आहिनि। ख़ुशी मूंखे तॾहिं थींदी जॾहिं मां जाबिर खान जो सिर खणंदुसि, मुंहिंजे सीने में बरंदड़ इंतकाम जी बाह खे जाबिर खान जे रत सां विसाईंदुसि। मालिक, इन जंग में तूं अकेलो न आहे। अॼु खां बाद मां बि तोसां गॾु आहियां। मरण जीअण सिर्फ़ तोसां आहे। न सजण न, तुंहिंजो सिर रब पाक सलामत रखे। सिर तहार दुश्मन जा खणंदासीं। असल दुश्मन जे सिर में लाबारो हूंदो, लाबारो। ही जंग मुंहिंजी आहे, मुंहिंजी। तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ घर ऐं मामा जो ख्याल रख, बाक़ी दुश्मन जा दम धई हवाले थी वेंदा। जाबिर खान तो मुझे मजलूम पी अहमद खान जो कत्ल कयो। अॼु उन जो पुट मालिक अची वियो आहे। तो का पंहिंजे पी शहीद अहमद खान जो बलात्कार। वाह मालिक पुट वाह, अॼु तुंहिंजा जोश ऐं जज़्बा ॾिसी मुंहिंजी ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। हाणे इंशाअल्लाह इहा कामयाबी तुंहिंजा कदम चुमंदी। कामयाबी कदम चुमंदी तुंहिंजे हिन शी भाणे जैसा। सिंध अमर जी हर माउ जी दुआ है, हर भेण जी दुआ है, हर पुट जी दुआ है, हर भाउ जी दुआ है। तॾहिं त मां चवंदो आहियां मालिक जो मालिक अल्लाह मालिक, अल्लाह मालिक, अली वारिस, अली वारिस, अली वारिस। कीअं गाज़ी अली वारिस आहे न। हराम अज तू मालिक जे साम्हूं बीठो आहीं। मालिक जे छोत मालिक जो मालिक अल्लाह मालिक, अली वारिस। अज पंहिंजो पाण खे संभाल जा। मालिक अॼु जे बच्चे न जाओ वहीं। मालिक सुठो इन में थई त तूं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर, न त तुसां अहिड़ो असर कंदासीं जो दुनिया ॾिसंदी। तोखे शायदि ख़बर न आहे त मुंहिंजो नालो शरीफ़ खान आहे। शरीफ़ खान, पर शराफ़त सां त मुंहिंजो वास्तो ई न आहे। मालिक खे मौला न मारे,
बाकी तू छा मारी दे छोत मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस हसीद संभाल पायो पाण खे मालिक नवी दे जानी थो न मूंखे मुंहिंजो नालो शरीफ खान आहे शरीफ खान ऐं शराफ़त खे मां सुञाणा ई कोन शरीफ भल तू पंहिंजो शौक़ पूरो कर मोकल आहे तोखे छो त मुंहिंजो नालो मालिक आहे मालिक जो मालिक अल्लाह मालिक अरे हल सरदार मजीद अज भला सकंदो तो अची खैर त आहे वॾा बहराम इंस्पेक्टर मालिक ते हमलो कयो मालिक जख्मी हालत में इंस्पेक्टर जे हथ अची वियो मजीद इहो तू चवी छा थो होश में त आहीं वॾा इहा सची ॻाल्हि आहे मजीद इहा त सही ॻाल्हि आहे पर इहो सोचियो त मालिक खे आज़ाद कीअं करायूं वॾा इंस्पेक्टर वञी जाबिर खान वटि पुछलो ॾींदो सरदार असीं तयार आहियूं छो जो मालिक असांजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे भाइरनि जहिड़ो दोस्त मुसीबत में हुजे ऐं असां आज़ाद हुजूं आइफ़ आहे अहिड़ी दोस्ती ते त पोइ कयूं था झूलेलाल हणूं था दौलत ॾोको छो त सावन जो लोॾो कंठ ते गोदो आहे कंठ ते मालिक मूंखे त सुञाणी थो न मुंहिंजो नालो आहे शरीफ ऐं शराफ़ सां मां ठाहां ई कोन मालिक ॾिठी न वॾेरे सां फिटाइण जो अंजाम ऐं ख़बर पइजी वई न त घणे 200 आहे इंस्पेक्टर हाँ बिल्कुल खबर पइजी वई मूंखे बिल्कुल तुझी खबर पइजी वई तो पगार सरकार जो खाईंदो आहीं ऐं पुछ वॾेरे जाबिर खान जे अॻियां लोॾींदो आहीं तू कमदारी कंदो ही जाबिर खान जी तो थाने जो इंचार्ज न तू बल्कि जाबिर खान जो कमदार आहीं कमदार अहिड़ो असर कंदो थे जो याद कंदे अहिड़ो सबक सेखारी जो जिंदगी भर याद करे शमीर खान तू परेशान न थी साहब सां अहिड़ो कमु कंदो जीअं बुढ़नि कई ॿारनि सां मां चवां थो मूंखे मारे छॾ मूंखे जे मां बची वयुसि त तू कोन बचदे छोरा तुंहिंजो छो दिमाग़ ख़राब थियो तू साहब खे मारींदे छितो थियो आहीं मालिक के मौला न मारे तुझो साहब छा मारींदो छो त मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस अरे तू मारी ना मूंखे तोखे ख़बर ना है
तो मुझो नालो शरीफ है, शरीफ। पर शराफ सा मुझो को वास्तो कोने। मालिक तू ही तो आजाद थी दे तनन के मारी न तव्हां के शायद खबर ना है त अज छाजो ॾींहुं आहे। अज 21 रमज़ान मुझे मौला अली मुश्किल कुशा जी शहादत जो ॾींहुं आहे। ठीक 9 ॾींहंनि खां पोइ ईद जो चंड नज़र ईंदो ऐं माण्हू ईद जो खुशियूं मल्हाईंदा। ऐं मां तव्हांखे ईद वारे ॾींहुं तव्हांजे भाउ जाबिर खान जी लाश जो तोहफ़ो ॾींदुसि ऐं पोइ तव्हां पंहिंजे भाउ जे लाश जे मथां पिटजो, रीव ऐं रांभाट कजो ऐं रब खां इहा दुआ घुर्जो त असांखे कहिड़े कारीगर नांग खाधो जो असां मालिक सां दुश्मनी कई। बस बस मालिक बस, एतिरो गरम थियण जी ज़रूरत ना आहे। तोखे ख़बर ना आहे त मुंहिंजो नालो शरीफ आहे, पर शराफ़ सां आउं ठाहां ई कोन। भाई खान हिन ते फुआरा कर, अहिड़ा फुआरा कर जो सफ़ा ठरी बर्फ़ थी वञे। हाज़िर साहब हाज़िर। अरे तू पट का बधिया थाने से आई भक्त से आई। गरीब जा बार हित रुगो सियासत पे हले, सियासत वडरन सां न फिटाए। तू वञी पंहिंजी मज़ूरी कर, न त हिते असां वटि फुल फिराई थी वञे। सूबेदार इहा सियासत ही तुंहिंजे वॾेरनि ऐं तुंहिंजे इंस्पेक्टर ऐं तुंहिंजो सिर खणंदी सियासत। तव्हांजी खे मां मिट्टी में मिलाए छॾींदुसि। सियासत पुत्र दे खबर है ॾाढो परेशान को लगी। चाचा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे। मालिक खे अॼु न पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। छा न सजण पुट न चओ त इहो सभु कुझु कूड़ आहे। चाचा साईं तव्हीं परेशान न थियो, मालिक खे कुझु बि न थींदो। मालिक शींहं आहे शींहं। सजण पुट पुलिस हुनखे कोन छॾींदी ऐं हुनखे हू मारे छॾींदा। अल्लाह ख़ैर करे चाचा, तो अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। सजण पुट भला रेस जाबिर खान खे चऊं उहो मालिक खे छॾाए ॾे। चाचा इन ज़ालिम त मालिक खे ॿधायो आहे। सजण पुट तू परेशान न थी, मालिक खे मां पाण छॾाईंदुसि। चाचा साईं इहा अवां जी भुल आहे। इंस्पेक्टर मालिक खे ईअं कोन छॾींदो। चाचा इहे वॾा के मिरू आहिनि, अलाह साईं इन्हनि खे ई पुॼंदो, बाक़ी असांजी जाइ न आहे। चाचा तव्हां रखो रब ते, कोई वॾो महिरबान आहे, असांजी मदद कंदो। सजण पुट पोइ हल त बि मालिक पुट खां मिली अचूं। हा चाचा असांखे हलणु खपे। मालिक पुट तू परेशान न थी, असां हक़ सच जा मुसाफ़िर आहियूं। मामा मां उन्हनि खां ॾिजण वारो न आहियां, छो त तव्हांखे ख़बर आहे मालिक जो मालिक अल्लाह मालिक, अल्लाह मालिक अली वारिस। अदा मालिक तूं परेशान न थी, असांजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। मालिक पुट हाणे छा था चवनि, कॾहिं तोबा हथ पटींदा? मामा सुभाणे जेल मोकिलींदा, पोइ सभु कुझु क़िस्मत ते आहे, ॾिसूं था छा थो थिए। चङो मालिक तूं पंहिंजो ख़्यालु रख, असां हाणे हलूं था। अल्लाह मालिक, अल्लाह मालिक अली वारिस। मालिक पुट वरी बि पंहिंजो ख़्यालु लाज़मी आहे, ठीकु आहे न पुट? अल्लाह भाई, अल्लाह भाई चाचा, अल्लाह भाई। हेलो जाबर खान,
सरदार छा चयो आहे वॾेरे ऐं छा असां लाइ हुकुम आहे? जाबर खान जो हुकुम आहे त रातो को मानी मुंहिंजे बंगले ते जी खाओ, तो बि हरण सां। असां पंहिंजी ज़िंदगी दाव ते इन करे लॻाई आहे, रुगो हरण खाईंदासूं? हा सरदार, नूरल सही तो चए, हरण खाराए असां मां हथ कढंदो। सरदार जे पुलिस न अचे हा न त हिन मालिक जो लाश पंहिंजे माइटनि खे बि हथ कोन अचे हा। हाँ सरदार, समझ में कोन थो अचे त मालिक असांजे ॻोल्हे खां कीअं बची वियो। वॾा हर चकर क़िस्मत साथ न ॾींदी मालिक खे, कॾहिं न कॾहिं असांजे ॻोल्हनि जो शिकार ज़रूर थींदो। दोस्तो, इहो मालिक मरंदो, ज़रूर मरंदो। छो तेनी वॾेरे जाबर खान सां फिटायो आहे, वॾेरे जाबर खान सां। छा त बहराम बाह आहे, बाह। अरे कमदार, कुत्ते वांगे छो तो साइते छा जाया? सर साईं, मालिक आजाद थी वियो। छा? अरे यो तू छा थो बकी कमदार? सर साईं, सच तो चवां, सच। इहो मालिक छितो थी पवंदो। बस कमदार बस, यो कुत्ते वारी बहुत बंद कर। मालिक ताजो कुछ भी नथो बिगाड़ सघे। हाँ दा साईं, हाँ तुमका सही पे चए। पहिरियों आखिरी मालिक वार असांखे कंदो। अचण दे कमदार, अचण दे इन मालिक खे चारों तरफ़ पंहिंजा अमरा विहारे छॾ। हाँ कमदार, जीअं मालिक अचे सम्झो दौड़ थी वञे। हाणे इन खे रहण जो को बि हक़ न आहे। शमीर खान, तू छो थो सम्झी? दुश्मन असांखे बचंदो, कॾहिं बचंदो? शाबाश कमदार, दुश्मन खे मौक़ो न आहे ॾियणो। दुश्मन बीणो पोइ बि बीणो, पर तव्हां न घबरायो। इंस्पेक्टर सिक्को ऐं बहराम बि पहुची वेंदा। और ॾिसियो त कीअं था कयूं दमादम मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। मालिक भा, तोखे आज़ादी मुबारक हुजे। सावल मुबारकूं वारी छाजूं थो ॾे। कहिड़ो मां हज खटे आयो आहियां। मुबारकी तॾहिं ॾिजांइ जॾहिं मां जाबिर खान जो सिर खयां। मुंहिंजे सीने में बरंदड़ इंतकाम जी बाह जाबिर खान जी रत सां विसामंदी। जाबिर खान जी रत सां। वो देर छा थी आहे मालिक? हल त हलूं, जाबिर खान जे बंगले ते हमलो था कयूं। उहे सभई उते ई हूंदा। पोइ हलो हाली सबक सेखारे अचूं। हाँ मालिक, वारे वारे सां उन्हनि सभिनी खे ख़तमु करणो आहे। सिर्फ़ मालिक तुंहिंजे हुकुम जी देर आहे। इन जाबिर खान खे चिचिलाए चिचिलाए ड्रोड़ाए मारींदुसि। छो जो सामल जो लोॾो कंठ ते गोॾो आहे, कंठ ते। न सवाल न राम जा पुट तकड़ न बाबा। मां जाबिर खान जे भाइरनि सां वाइदो कयो आहे त मां उन्हनि जे भाउ जाबिर खान जो लाश ईद वारे ॾींहुं उन्हनि खे गिफ्ट कंदुसि। माना त कुझु ॾींहं असां सब्र कयूं। ज़फर, तव्हां सभई तयारी वठो। हाणे हिन गंजे इंस्पेक्टर ते हमले करण जे लाइ हाणे हिन गंजे इंस्पेक्टर जो सुखचैन बर्बाद करे छॾींदासीं। बर्बाद जे मूं हिन गंजे जे लाइ ही धरती ड्रामो न बणाई त पोइ मुंहिंजो नालो बि मालिक न आहे। मालिक छो मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस
मालिक पहिरियों शिकार इंस्पेक्टर जो करणो आहे। ठीक है मालिक, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। गफर जी सरदार, वञ इन इंस्पेक्टर जी हलचल ते नज़र रख वञी। वञ जी सरदार, हींअर ई वञांसि थो ऐं वञी ने इंस्पेक्टर जी चुपर ते नज़र रखांसि थो। हाणे ॾिसजांइ त मां छा छा नथो कयां। छो जो सावल जो लोॾो कंठ ते गोॾो, कंठ ते। सुहिणा साईं, छॾ हाणे एतिरी प्यार में पकाई। जे तूं मूंखां परे रहंदे त पोइ मां पंहिंजी भला सिक कीअं लाहींदुसि। हाणे छॾ इहे नखरा। अच त मां तोखे पंहिंजे हिन दिलि में लिकाए रखां। अल्लाह जाने तो मालिक, मां भी तोखे सच्चे दिल सां प्यार कंदी आहियां। तोखे ॾिसण लाइ ही दिल मुंहिंजी मांदी हूंदी आहे। ऐं हा, राति ॾींहुं मूंखे रुगो तुंहिंजा ख्वाब ईंदा आहिनि। मां छा कयां? चरी, कुझु वक़्तु पाण खे हिक ॿिए खां परे रहणो ई पवंदो। उहो त सही आहे मालिक, पर कुझु देरि त मूंसां कचहरी कंदो कर। तोखे त ख़बर आहे न त मां तोखां सिवा नथी रही सघां। तूं सम्झी छो नथो? कुझु रुगो हालात सही थियण ॾे, पोइ मां तोसां रोज़ कुर्ब जो कचहरियूं कंदुसि, मोहबतूं कंदासीं, प्यार कंदासीं। हाय, पर उहे ॾींहं अलाए कॾहिं ईंदा जो असां ॿई वेही कुर्ब ऐं कचहरी कंदासीं। ओ चरी परी, हाणे पंहिंजे दिलि सां इजाज़त ॾे त मां हलियो वञां। अञा त तो मां सिकी नाहे लथी ऐं तूं मां वञा रुगो वञण जी ॻाल्हियूं अथई। चरी, राति जो घर मोटी ईंदुसि। कूड़ा के जाएगा। हल भजी गाड़ी दी बंबूरी। हुज्जत कंदो आहियां प्यार जी, हुज्जत कंदो आहियां प्यार जी। कॾहिं विढ़ियो त तोसां कोन आहियां। तूं मुंहिंजी ज़िंदगी, तूं मुंहिंजी जान आ। तूं मुंहिंजी ज़िंदगी, तूं मुंहिंजी जान आ। हुज्जत कंदो आहियां प्यार जी। छा खबर मुंहिंजी आशिकी जो न थी कदुर। मुंहिंजी आशिकी जो कोन्हई को कदुर। सिक हूंदी आहे दीदार जी, सिक हूंदी आहे दीदार जी। कॾहिं विढ़ियो त तोसां कोन आहियां। तूं मुंहिंजी ज़िंदगी, तूं मुंहिंजी जान आ। तूं मुंहिंजी ज़िंदगी, तूं मुंहिंजी जान आ। हुज्जत कंदो आहियां प्यार जी। दिल जे महल में
कॾहिं विढ़ियो त तोसां कोन आहियां तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी जान तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी जान हुजत कंदो आहियां प्यार जी का महर में गलती न थोड़ी तौफीक महर में काई गलती न थोड़ी वजह तडस तकरार दी वजह तडस तकरार दी कॾहिं विढ़ियो त तोसां कोन आहियां तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी जान तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी जान हुजत कंदो आहियां प्यार जी कॾहिं विढ़ियो त तोसां कोन आहियां तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी जान तूं मुंहिंजी ज़िंदगी तूं मुंहिंजी जान हुजत कंदो आहियां प्यार जी रे वीरा वीरा रे मां वञी थो वीरो हिते हिन सां मुक़ाबिलो करणो आहे अरे ॿी गोली न हणजा कोन आहे ॾिस ॾिस चवां थो मालिक गोली न हलाइजांइ गोली न हलाइजांइ जाबिर मस्त कंधो हाण थी वियो न तमादम मस्त कलंदर तोखे मूं चयो हो न मालिक जो मालिक अल्लाह मालिक अल्लाह मालिक अली वारिस मस्त कलंदर ते कमदार कमीना अरे तो शैतान जे करे त एॾो वॾो नुक़सान थियो हाणे ॾिस मोह पियो आहे न कुते जी थू तो जड़े कुतन जो इहो ई असर थींदो आहे दादीअ मां जी पुट अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां
ॾाढो ख़ुशि पुट वे 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 अॼु असुल मुंहिंजो दिलि बाग बहार आहे वे पुट वे बाग बहार छा थियो कहिड़ी ख़ुशी मिली आई पुट अॼु तुंहिंजे पुट ऐं मां पंहिंजे बाबा शहीद अहमद खान जो बलाद करे आयो आहियां भला वाह मालिक वाह अॼु त दिलि ख़ुशि करे छॾी पुट मालिक हाणे ख़्याल सां रहिजा ये वॾेरा वॾा ज़ालिम थई मालिक बाबा सही थो चवे हाणे तूं पंहिंजो ख़्यालु कंदो कर तूं हिकु आहीं ऐं दुश्मन दुश्मन धण आहिनि धण हा अदा मालिक तूं पंहिंजो ख़्यालु कंदो कर तोखां सवाइ असांजो केरु आहे तव्हां सभिनि खे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे भाउ वेठो आहे न छो त मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस पर अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां ही मुंहिंजी दिलि बाग बहार आहे बाग बहार बाबा साईं तू पंहिंजे पुट जबल सां ॻाल्हाए बाबा साईं मां लंडन कोन वेंदुमि बाबा साईं मां लंडन कोन वेंदुमि मालिक मूंखे कसम आहे पंहिंजे बाबा साईं जे खून जो मां तुंहिंजी मिट्टी पलीत करे छॾींदुसि तो मुंहिंजे बाबा साईं खे मारियो आहे हिन मुंहिंजे अंदर खे चीरियो अथई मुंहिंजे अंदर खे मां तुंहिंजे जिस्म जा टुकर करे चाचा साईं मां मालिक जे जिस्म जा टुकर करे शिकारी कुत्तनि खे खणाईंदुसि मां तोखे ज़मीन जे 7 टन खां बि छिके पंहिंजे हिननि हथनि सां मारींदुसि मालिक तूं मुंहिंजे अंदर जो सुतल शींहुं जगायो आहे हाणे तूं ऐं तुंहिंजे घर वारा मुंहिंजे हथनि खां कोन बचंदा हाँ भाटिया हाँ यही थींदो मालिक खे केरु नथो बचाए सघे चाचा साईं छो त जबल खान हिकु जबल जे हुन सां मालिक मथो टकराइण जी कोशिशि कंदो न पुर्जा थी वेंदो छा ॻाल्हि आहे परेशान आई परेशानी मूंखे हिन ॻाल्हि जी आहे सरदार बहराम खान 2 ॾींहंनि खां वठी ग़ाइबु आहे मूंखे इहा परेशानी आहे किथे मालिकुनि खे माराए त न विधो सरदार असांजो शींहुं आहे शींहुं सरदार खे मारणु मामूली ॻाल्हि न आहे मुंहिंजे न मालिक में एतिरो ज़मीन आहे जो सरदार ते वार करे सरदार एतिरो चई वियो त मां जाबर खाने वञा थो पर एतिरा ॾींहं लॻाईंदो इहा ॻाल्हि मूंखे सम्झ कोन थी अचे दिलावर हिकु तरफ़ मालिक सां दुश्मनी ॿिए तरफ़ सांवल धाड़ियल सां दुश्मनी आहे जे सरदार खे कुझु थियो न त पूरे इलाइक़े खे बाहि ॾेई छॾींदुसि अचो मूंसां सजण ख़ैर त आहे अॼु तूं एॾो परेशान थो लॻी अदा ज़िंदगीअ ते को बि भरोसो न आहे अरे केतिरा ॾींहं हयाती आहे सजण अॼु तूं एॾियूं मायूसी वारियूं ॻाल्हियूं छो थो करीं चरिया परेशान न थी तुंहिंजी दिलि जूं सभु मुरादूं पूरियूं थींदियूं अल्लाह वॾो आहे छो त मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस का न का ॻाल्हि त ज़रूरु आहे तुंहिंजे चहिरे मां ई साफ़ ज़ाहिर आहे त तूं मूंखां कुझु लिकाई पियो अदा असल में ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजी ऐं अदी परी जी
शादी थिए त पोइ समझी वियुसि त पोइ मक़सद मुंहिंजी शादी खां पोइ यानी तुंहिंजी शादी ईअं न साफ़ साफ़ ॻाल्हि कर न सजण त मूंखां वधीक तोखे घणो सूर आहे ईअं न मालिक दोस्त कीअं थी झंग जी ज़िंदगी गुज़रे ऐं कीअं थो महसूस करे साल यार रब पाक जे नेमतन खां कॾहिं बि मायूस न थी बस रुगो मां पंहिंजो पलांद कयां पोइ पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले करे छॾींदुसि ऐं आज़ाद शींहनि जी ज़िंदगी गुज़ारींदुसि। मालिक बहराम के सबक सिखानो है इहो बहरामड़ो जाबिर खान जे अॻियां पोयां पुछंदो रहंदो आहे ऐं ॻाढ़े बोर्ड ते किरियो पियो आहे। हाँ सरदार इहो बहराम तव्हांजे नाले खे बदनाम पियो करे बहराम अव्हांजे नाले ते केतिरो ई ॾोहो पियो। जफर बाबा तव्हां सिर्फ़ उन्हनि जी चुरपुर ते नज़र रखो मां रुगो ॻोठा थी अचां पोइ हिकिड़े ई धक सां उन्हनि खे पूरो करे छॾींदासीं। मालिक अकेलो न वञ मजीद वारनि खे वठी वञ। न सवाल न मुंहिंजा यार मां वधीक तव्हांखे का बि तकलीफ़ ॾियणु नथो चाहियां मां राति ताईं वापसि मोटी ईंदुसि। मालिक दोस्त इन में का बि तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे असीं तोसां गॾु आहियूं। ठीकु आहे मालिक पर थोरो पंहिंजो ख़्यालु रखिया। ओ मुंहिंजा बब्बर शेर दोस्त मूंखे तो ते नाज़ आहे नाज़ बाक़ी मां पंहिंजे दुश्मननि खे मुंहुं ॾियण जी सख रखां थो छाकाणि मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस चङो यारो यारी माशाअल्लाह सदाईं संगत अली अली जेकॾहिं मालिक खे कुझु थियो त सॼी दुनिया खे बाह लॻाए छॾींदो बाह छो त सावल जो लोॾो पंथ ते गोॾो पंथ ते बाबा साईं हाणे मूंखे दिलि सां इजाज़त ॾियो त मां वञी को लंडन जी तयारी कयां। बस लंडन जी तयारी कयां अड़े रखियो छा आहे लंडन में पुट हेॾियूं मिल्कियतां पंहिंजूं ज़मीना ॿियनि ज़मीना सभु जेको आहे त कब्ज़े करे तुंहिंजे नाले करे छॾियूं एतिरी मिल्कियत आहे जो तूं ख़तम बि न करे सघंदे। छा रखियो आहे लंडन में मथो ख़राब न थिए लंडन वेंदे मुंहिंजो हिते केरु आहे। बाबा साईं हीअ असांजी ज़िंदगी जवानी आहे 4 ॾींहं त असांखे पंहिंजी जवानी जा माणणु ॾियो तव्हां ई हिते खोड़ायो इन्हनि ॻोठाणनि ग़रीबनि जूं ज़मीनूं फॿाइण तव्हां ई काफ़ी आहियो बाबा साईं। बस सभु कुझु कयां थो तुंहिंजे करे थो कयां लंडन वेंदो ऐं ज़रूरु मूंखे तोखे चयुमि न बसि न वञण जी ज़रूरत आहे। बाबा साईं ओ बाबा मां तोखे चयुमि न आहे वञण जी ज़रूरत आहे लंडन सोची सम्झी मूंखे ॿुधाए लंडन न छॾंदो मां ॿुधाए छॾियां थो सिर्फ़ु हिकु चकर कुछ भी थी पे ना है मां तुझी जल्दी शादी भी कराईंदुसि लंडन में तो केर समझाए बाबा साईं के केर समझाए बाबा साईं ये तुंहिंजो पुटु जबल आहे जबल इहे ॻोठाणनि जूं बनियूं उन्हनि जूं मिल्कियतनि ते कब्ज़ा वञी तव्हां कयो बाबा साईं इहे तव्हांखे सुहनि था छो त तव्हां हिन सतराजी सरदार आहियो सरदार ये असांजी जवानी आहे जवानी असां पंहिंजी जवानी जा मज़ा बाबा साईं लंडन में माणे सघंदा ही ॿाहिराड़ी इलाइक़ो असांखे मज़ो नथो ॾे बाबा साईं नथो मज़ो छा ॻाल्हि आहे जबल पुट चाचा साईं अॼु मूंखे बाबा साईं जी यादि थी अचे चाचा साईं तव्हां त सॼी ज़िंदगी वेही बाबा सां कचहरी कई चाचा साईं मां त कॾहिं
वेई बाबा सां दिल सां कचहरी भी नाहे कई। बस पुट बस, घणो असांजे अंदर खे चीर न, ही असांजो अंदर तो फाटे अंदर। अदा साईं, जबल पुट सही तो चए। मालिक असांजी दुनिया ही उजाड़े छड़ी है। जबल पुट, अदा साईं जो प्लान जरूर कंदासीं, न त मुंहिंजो नालो भी शमीर खान न आहे। चाचा साईं, मूंखे कसम आहे बाबा साईं जी मोहब्बत जो, मां मालिक खे उन जगह ते मारींदुसि जिते केर बि उनखे पाणी पीआरण वारो न हूंदो। जबल पुट, अदा जो प्लान त जरूर कंदासूं। प्लान भी थींदा चाचा साईं, प्लान भी थींदा जो ही पूरी दुनिया ॾिसंदी। मालिक तो सायो त हशर कंदुसि जो तूं सॼी ज़िंदगी याद कंदे याद, छो त जबल खान वो जबल आहे, जबल जेको वॾनि वॾनि जबलनि जा सेना चीरे पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो आहे, पाण। बहराम, आज तू मालिक जे सामू बिठो आई। जबल खान दबी तेज। जबल खान, मना जे लाइ तैयार थी वन। घणा ॾींहं तो मस्ती कई, अॼु तुंहिंजी मस्ती खत्म थो कयां, खत्म। छो
त सामल जो लोडो कंठ ते गोडो कंठ ते सावल नेठ आखिर किस्मत तुझो साथ छड़े वही न तोखे खबर शायद ना है जबल खान जबल है जबल जोको वडन वडन जबलन जा सीना चिरे पांजा रास्ता पाण ठाईंदो आहे पाण तूं लोडा ऐं कंध ते गोॾा थो हणी बस अॼु तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं आहे हाणे सॾु कर तूं पंहिंजे हिन मालिक खे त तोखे जबल खान जे हथनि खां अची बचाए सावल जो लोडो कंध ते गोॾो कंध ते छा चवंदो आहीं सावल जो लोडो कंध ते गोॾो तुंहिंजे कंध ते अॼु मुंहिंजो गोॾो अची वियो मालिक संभाल पंहिंजे हिन सावल यार खे हाणे तुंहिंजी जेल टुटी पई ईअं ई मां तुंहिंजा सभु साथी हिकु हिकु करे मारींदुसि छो त तो मुंहिंजे पीउ खे मारियो आहे मुंहिंजे अंतर खे कीड़ियो अथई संभाल हिन सावल खे मालिक 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 हर चक्कर चाचा साईं हर चक्कर इहो मालिक मुंहिंजे हथनि खां बची कीअं थो वञे हर चक्कर किस्मत मालिक जो साथ कोन ॾींदी पंहिंजो यार सावल मारिजी वियो हाणे अकेलो बचियो अकेलो मरंदो मुंहिंजे हथनि खां मरंदो पंहिंजे पेरनि जे हेठां चिभाटे मारींदोसांसि जबल पुट हिन दिमाग़ में हिकिड़ी सलाह आहे जे ईअं कंदासूं न पुट मालिक पाण हिते अची पुॼंदो चाचा साईं उहा कहिड़ी सलाह आहे जो मालिक अची हिते पहुचंदो ॿुधा जल्दी ॿुधाए चाचा साईं जल्दी ॿुधाए मालिक जी महबूबा जॾहिं हिते खणी ईंदासीं न त पाण ई हिते अची पुॼंदो ओ ईअं चाचा साईं ईअं मूर्ति वारियूं ॻाल्हियूं त जबल खे वणंदियूं आहिनि चाचा साईं पोइ तव्हां तयारी करे छॾियो त हिन परड़ीअ खे खंभे खणी था अचूसि बाज़ वारो झटी हिकिड़ो पोइ ॾिसजांइ चाचा साईं इहो मालिक कीअं हिते हिते पाणे पुछ लोॾींदो मुंहिंजे कदमनि में अची किरंदो पोइ मां हुनखे ॿुधाईंदुसि त जाबिर ख़ान ऐं जाबिर ख़ान जे ख़ानदान सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे छा छो त जबल वॾो जबल आहे जबल जेको वॾनि वॾनि जबलनि जा सीना चीरे पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो आहे पाण भाई खाना भाई खाना भाई खाना शरीफ याद कर
याद कर जॾहिं न लाकम में मूं ते ज़ुल्म पियो करी ओॾी महिल मज़ो अचे पियो। अॼु मालिक खे पंहिंजे साम्हूं ॾिसी वाइसारी तुंहिंजा ढिला थी विया आहिनि। छो अबा इनखे परे कर न। अबा हे तूं बचो ही बिली हे कसम दी मां जो मूंखे माफ़ कर यार, मूंखे माफ़ कर यार। इंसान खां ग़लती थींदी आहे, हिकिड़ी ग़लती समझी माफ़ कर यार, ईअं न कर। माफ़ी न, तोखे माफ़ी कोन मिलंदी। हाँ तोखे हिकिड़ी शर्त ते माफ़ी मिली सघे थी। शर्त क़बूल आहे बाबा, क़बूल आहे मूंखे। उहा शर्त इहा आहे त तूं भॼ मुंहिंजे हथियार जी गोली खां बि तेज भॼ। ॾिस मालिक, मूं तोखे चयो त यार ग़लती मूंखां थी आहे। अरे मूंखां ग़लती थी आहे जो मूं तोखे चयो त तूं माउ जो पिटियल आहीं। बिली मूं तोखे माउ जा वास्ता विधा। अरे हिकिड़ी ग़लती त ख़ुदा माफ़ करे छॾींदो आहे। तूं कहिड़ो इंसान आहीं। मां भॼंदुसि कोन, माण्हू अथई त मार मूंखे सिधी गोली हण, बाक़ी मां भॼंदुसि कोन। बुज़दिलनि वांगुरु मां नथो भॼणु चाहियां। ॾिस मालिक, इहे ज़ुल्म मूं तो ते जेके बि कया वॾेरे जाबिर ख़ान जे चवण ते कया आहिनि यार। वरी बि तोखां मां माफ़ी थो घुरां, हीउ दफ़ो मूंखे माफ़ कर। पोइ ॾिसजांइ मां इन वॾेरनि सभिनी खे गिरफ़्तार करे तुंहिंजे साम्हूं पातो रहंदुसि। ॾिसजांइ तूं पाणे। बस हाणे बस बस शरीफ बस। तूं मूंखे वॾा वास्ता पियो ॾी। तूं चवंदो आहे न मुंहिंजो नालो शरीफ आहे, शराफ़त सां मुंहिंजो को बि वास्तो न आहे। पोइ तोखे इहे ॻाल्हियूं कोन थियूं सुहनि। शरीफ ॾुखे वक़्त में केर बि कंहिंजो न आहे हूंदो। जॾहिं तूं जाबिर ख़ान जे चवण ते सभु कुझु कयो पिए, हाँ तूं सॾु कर पंहिंजे जाबिर ख़ान खे। सॾु कर त तोखे मालिक जे हथां बचाए, मालिक जे हथां। छो मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस, अली वारिस। शरीफ तो बिल्कुल मूंखे वास्ता विधा। मां मुंहिंजी मूंखे जान खां वधीक प्यारी आहे। पर छा कयां, तो जेके आहिनि सिंध धरती मुंहिंजी माउ मथां जेके ज़ुल्म कया आहिनि उन्हनि जो हिसाब किताब तोखे ॾियणो पवंदो। हिसाब किताब जे मूं तोखे माफ़ कयो त पोइ ही सिंध अमर मूंखे माफ़ न कंदी। मां चवां थो बरकलमो मारण जे लाइ तयार थी शरीफ। वाह इंस्पेक्टर शरीफ, वाह वाह। आज तुझो खेल खत्म, खलास। मालिक जो मालिक अल्लाह मालिक अली वारिस, अली वारिस। जी जुरियत के थी मुझे घर में घेरण जी। नामराद मां पंहिंजे भाउ वटि पनाह वठण आई आहियां। उते बि तव्हां पचर कोन छॾी आहे मूं मज़लूम जी मणीअ जी। पोड़ी ओ पोड़ी तुझे इन भाव के तुझे इन भाव के सां मौत ॾियण आहियूं, मौत। पोड़ी पोड़ी अम्मा ही तुझो कपूंथर भाउ अकबर खान। ॾाढी तुझे जिस्म में गर्मी है अकबर खान।
ॾाढी तुंहिंजे जिस्म में गर्मी आहे थोड़ी तोखे हिन घर में मौत ॾियण आया आहियूं मौत वॾो को बेगरता है असांजे घर में घिड़ी ऐं वॾा वॾा टैक पियो ॾे इज्जत सां हितां रवानू थी न बेमौत मारियो वेंदे सजण सजण साईं डिडीवस मां तो का डिडीवस बाबा डिडीवस सजण साईं डिडीवस तो का पर मुखे बचा बराम ई बाबा खेरती पुटा मारी दो मुखे बराम मुखे बचा चमला बस अरे चला तुझी ये मचल जो तुम मुंह जैसा हो जबल खान से तो नहीं अकबर खान यार डिडीवस कुत्ता के जा तू मुखे मारी दे जबल खान के तू मारी दे बराम अना आनंद जी तकरीर सबूती करेस पूरो अरे चला ना तो यार जुर्रत किए कया है जबल खान जैसा मंगल है जी तो क्या शायद खबर न है तो बहराम बाह है बाह मरण जरा चार दिवस अता सजण तू चाहतो सजण कुछ अति कुछ होती कुछ होती सजण मामा ये सब कुछ छाती हो मामा उठ मारे भाने जैसा गाला उठ हिंद से माँ मालिक मामा माँ आती हो मामा सजन बोला बाबा सजन उठ यार उठ मालिक सा गला एक दफो यार एक दफो गला बुधा तो के मारियो नंदनी सब कुछ साथी हो बाबा उठ बाबा उठ ये सब कुछ साथी हो अम्मा आदि अम्मा ये सब कुछ क्या करो जबल खान एक परी के अगवा ना प्यारा
भजो करे था खोबलो। ना मालिक ना ये माना मोर भान नादर 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 जा सका तू जो नादर भी बन दो। बसान बस बंद कर तकरीर शामिरत। तो कुत्ते जो सा है कुत्ते में दुनिया वालों ॾिसो ॾाढ जो नतीजो इहो ई आहे। ॾाढ इहे मुआ पिया अथव धम जा सूअर, इहे ई आहिनि धम जा सूअर। है तूं थो शैतानो। अॼु असां पंहिंजा समूरा दुश्मन ख़त्म करे छॾिया, छो त मालिक जो मालिक अल्लाह मालिक हली वारिस जिए सिंध।